पढ़ियो थम ही रब जो कुरान कुछ वक्त जे लाए कुछ घड़ीअ जे लाए तवां जो मुकम्मल हुजे मुझे तरफ ध्यान अज राजी थिंदो रब रहमान यकीन कयो मला साहिबान एडो आ मेहरबान जे दिनो ही पाक कुरान मोकले नबी आखिर ज़मान हिन कुरान में थी उम्मती मोहम्मदी जो शान पर जन्नत जो सामान पर खटे जो कुछ ही कुरान अजमत वारो ही कुरान बरकत वारो ही कुरान शान वारो मान वारो वकार वारो अल्लाह जो कुरान असा तवां जो यकीना तही कुरान जे सूरत में जे वक्त जड़े महबूब जे मथा नाज़िल थे हो अज भी उन ही सूरत में ही कुरान मजीद मौजूद कुरान में शक शुबो ना है कुरान शक शुबे खां पाका शो त इहो अल्लाह जो कलाम कंहिंजो कलाम आहे ॻाल्हाईंदा हलो कंहिंजो कलाम आहे अल्लाह जो कलाम अल्लाह रब्बुल इज्जत पंहिंजे कलाम मुक़द्दस फुरकान हमीद में ऐलान कंदे फरमायो ओ ईमान वारो अल्लाह जी ज़ात बा बरकत फरमायो मुंहिंजा बंदो महबूब मुस्तफा जा परवानो महबूब जा उम्मतियो अल्लाह ऐलान कंदे फरमायो इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्रा व इन्ना लहू लहाफ़िज़ून अल्लाह फरमायो महबूब हिन कुरान के नाज़िल भी मां कयो आ क़यामत जे सुबह ताईं कुरान जी हिफाज़त जो मुहाफ़िज़ मां अल्लाह केरा बाबा अल्लाह दिल जी मोहब्बत सां ॻाल्हाए केरा कुरान जी हिफाज़त जो मुहाफ़िज़ अजो केतराई फिरौन जी सूरत में माण्हू आया केतराई कुरान जा दुश्मन कुरान जा गुस्ताख आया कोशिशूं कयूं त कुरान के मिटायूं कोशिश कयूं कुरान जी तालीम के बंद कयूं बंद न करे सघिया छो त न कुरान जी हिफाज़त जो मुहाफ़िज़ खुदा पाक केरा अल्लाह यार ही कुरान अजमत वारो किताब बरकत वारो किताब शिफा वारो किताब रहमत वारो किताब मान तो चवा रब जो कुरान तो चवे अल्लाह रब्बुल इज्जत पंहिंजे कलाम मुक़द्दस फुरकान हमीद जे अंदर फरमायो मुंहिंजा बंदो वनुनज़्ज़िलु मिनल कुरान मा हुवा शिफाउन व रहमतुल लिल मुमिनीन अल्लाह फरमायो मुंहिंजा बंदो महबूब जा उम्मतियो इन कुरान के नाज़िल कयो आ इन कुरान मजीद जे अंदर शिफा भी आ त कुरान जे अंदर रहमत भी आ हदीस कुदसी आ अल्लाह रब्बुल इज्जत फरमाइंदो पयो आ जे जगह ते मां अल्लाह जे कुरान जी महफिल हुंदी आ जे जगह ते मां रब जे कलाम मुक़द्दस जी मजलिस प्रोग्राम हुंदो आ जे जगह ते मां रब जे कुरान के पढ़ियो ऐं पढ़ायो वेंदो आ उहा जगह मलाइकन के ये रोशन नजर इंदी आ जी तमाम ऐसा इंसानन के आसमान जे अंदर सितारा चमकदे नजर ईंदा इए कुरान जी मजलिस रोशन हुंदी आ इए कुरान जी मजलिस चमकंदी आ जी तमाम ऐसा आसमान जे अंदर सितारा चमकदे दिसंदा एडी अजमत वारी मजलिस आ कंहिंजी अल्लाह जे कुरान अल्लाह रब्बुल इज्जत पंहिंजे कलाम में मुक़द्दस फरमायो अल्लाह फरमायो लौ अनज़लना हाज़ल कुरान अल्लाह फरमायो मुंहिंजा सोना मोहम्मद ही कुरान एडी अजमत वारो किताब आ एडे वकार वारो किताब एडे शान ईमान वारो किताब आ एडे मकाम वारो किताब आ अल्लाह फरमायो सोना मोहम्मद जे करे हिन कुरान मजीद के नाज़िल कया हा अल्लाह शाते अल्लाह फरमायो अला जबल जबल जे मथा नाज़िल कया हा लराइतु खाशिअम मुतसद्दिअम मिन खशियतिल्लाह अल्लाह फरमायो सोना मोहम्मद जबल जे मथा कुरान नाज़िल कया हा त जबल जरा जरा थी दिसे हा
जबल जरा जरा जबल ये वारिय जे मिसल थी वजन हा हिन कुरान जे नाज़िल थियण जे करे छो त कुरान जो मकाम कुरान जो शान कुरान जो मान तमाम मथां अल्लाह खांदो है अल्लाह तबारक व तआला तमा असा के समझता फरमाए जेको मु गालायो अल्लाह तबारक व तआला उन जे मसा अमल करण जी तौफीक अता फरमाए अक़ूलु क़ौली हाज़ा वस्तगफिरुल्लाह व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल